أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. يا أيها المزمل قم الليل إلا قليلا نصفه أو انقص منه قليلا أو زد عليه ورتل القرآن ترتيلا إنا سنلقي عليك قولا ثقيلا إن ناشئة الليل هي أشد وطئا وأقوم قيلا إن لك في النهار سبحا طويلا واذكر اسم ربك وتبتل إليه تبتيلا رب المشرق والمغرب لا إله إلا هو فاتخذه وكيلا واصبر على ما يقولون واهجرهم هجرا جميلا واذكر اسم ربك وتبتل وذرني والمكذبين أولي النعمة ومهلهم قليلا إن لدينا أنكالا وجحيما وطعاما ذا غصة وعذابا أليما صدق الله العظيم. औज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मेहमान रमज़ान जे ॿिए अशरे में बख़्शिश जे अशरे में आऊं तव्हांजो मेज़बान आमिर शाह ऐं मूंसां गॾु आहे किरण मीर। अस्सलाम वालेकुम किरण। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कहिड़ा हाल आहिनि किरण? बिल्कुलु ठीकु, तव्हां कीअं आहियो? अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह। अॼु हक़ीक़त में मुबारकुनि जो ॾींहुं आहे। उन्हनि माण्हुनि जे लाइ मुबारकुनि जो ॾींहुं आहे जिन माशाअल्लाह सां हिन रमज़ान शरीफ़ जंहिंखे पहिरीं ॻाल्हि त नसीब थियो माशाअल्लाह सां, पोइ उन्हनि खे मुबारकुनि जो ॾींहुं आहे जिन असांजी भेणुनि असांजे भाइरनि पहिरें अशरे में रहमतुनि जे अशरे में रोज़ा रखिया माशाअल्लाह सां। उन्हनि खे खोड़ सारी मुबारकूं हुजनि।
ऐं जिन खां सुस्ती में रोज़ा छॾाइजी हलिया, अलाह साईं उन्हनि खे हिदायत ॾे ऐं अलाह साईं उन्हनि खे अञा बि हिकिड़ो मौक़ो ॾे पियो। अञा बि 2 अशरा आहिनि, बख़्शिश जो अशरो आहे हीउ जेको हले पियो, मग़फ़िरत जो अशरो जेको असांजो, वरी उन खां पोइ निजात जो बि अशरो आहे। सो अञा बि टाइम आहे, पंहिंजे रब खे ॿानायो, पंहिंजे रब खे रिक्वेस्ट कयो अलाह साईं तव्हांखे माफ़ु करे जेके तव्हां खां कोताहियूं थियूं हुजनि इन रमज़ान जे महीने में। ऐं उन्हनि दुआउनि में असांखे बि यादि रखिजो। हिकिड़ी ॾाढी सुठी ॻाल्हि किरन, तव्हां 3 ॾींहं चौथे या शायदि पहिरें रोज़े में या ॿिए रोज़े में तव्हां का ॻाल्हि कई त उनखे वरी असांजे मुख़्तलिफ़ स्कॉलर्स बि उन ते खोड़ सारियूं डिस्कशन्स कयूं त रोज़ो सिर्फ़ु बुख जो नालो कोन्हे। ऐं चवंदा आहिनि त अगरि तकड़ में या भुलप में अगरि तव्हां पाणी पी था छॾियो या का बि रोज़े में मिस हैपन्स थी वञे त उहा क़ाबिले माफ़ी आहे। बाक़ी अगरि तव्हां जेको ॾिसो ग़लति ॾिसो, वरी ग़लति ॿुधो, वरी ग़लति ॻाल्हायो, इन जी का माफ़ी कोन्हे। इहे रोज़ा कंहिं कम जा ई कोन्हनि के जो अगरि तव्हां रोज़ो रखी ऐं तव्हां सॼो ॾींहुं निमाज़ बि पढ़ो, तव्हां सॼो ॾींहुं सजदा बि कयो, तव्हां सॼो ॾींहुं हिकिड़ा बुख में बि रहो ऐं अलाह साईं जी इबादत बि कयो, पर हिकिड़ी नंढड़ी सी ग़लती करे जो कंहिंजे लाइ कुझु ग़लति ॻाल्हाए वठो। पर माता आमिर अहिड़ा बि माण्हू ॾिठा आहिनि जो रोज़ो रखी सुम्ही पवनि, फाको थी थो वञे न, मतिलबु न नमाज़ पढ़नि, न तिलावत कनि, न क़ुरान पढ़नि, न कोई नेकी वारो कमु, उन्हनि जो ईमान कचो ऐं वरी उथी करे इफ़्तार जे टाइम ते रोज़ो खोलनि ऐं उन खां पोइ वरी जेको आम रूटीन आहे उन्हनि जो उहो ई कनि। पर उन विच में जेको रोज़े वारो टाइम आहे उते उन टाइम एतिरा अग्रेसिव, एतिरा कावड़ जा, मतिलबु एहसान था कनि, छा था कनि, मतिलबु तौबा कयो। अल्लाह साईं अगरि जेकॾहिं मौक़ो ॾिए थो असांखे इंसाननि खे त को सुठो कमु कयूं, असां अल्लाह खे राज़ी करण जो वक़्तु आहे। ऐं हूअं बि तव्हां ॾिसो था त हालात कहिड़ी तरफ़ वञी रहिया आहिनि, चाहे उहे दुनियावी हुजनि, चाहे उहे ॿिए क़िस्म जा हालात हुजनि, मुल्क जा हालात हुजनि। असांजो फ़र्ज़ु इहो आहे त सभिनि खां पहिरें त असां पंहिंजे घर भातियुनि खे राज़ी कयूं, पंहिंजे माउ पीउ खे राज़ी कयूं। अगरि असां उन्हनि जो दिलि दुखायो आहे त असां उन्हनि खां माफ़ी घुरूं, छो त अल्लाह खां पोइ असांजो माउ पीउ आहे, उन खां पोइ असांजा मिट माइट थियनि था, पोइ असांजा दोस्त अहबाब थियनि था, पोइ पाड़ेसिरी थियनि था। कंहिंजे बि दिलि असां जेकॾहिं ॾुखायूं था त ही बख़्शिश जो, माफ़ी जो, मग़फ़िरत वारो अशरो आहे। कोशिशि कयो पंहिंजे अल्लाह खे राज़ी कयो ऐं माफ़ी घुरो पंहिंजे रब खां। जेके तव्हां खां ग़लतियूं ॼाण थियूं या अणॼाण में थियूं, पर माफ़ी घुरो ऐं सचे दिलि सां तौबा कयो। इहो न त अॼु सिर्फ़ु तव्हां तौबा कई आहे, अशरो ख़तमु थियो, रमज़ान जो महीनो ख़तमु थियो, वरी तव्हां उन्हनि ग़लतियुनि खे दोहरायो, न। तव्हांखे दिलि सां माफ़ी घुरणी आहे ऐं उहा माफ़ी हमेशह जे लाइ हुजणु घुरिजे। बिल्कुलु। ऐं असांजो मतिलबु पाण लकी इन करे आहियूं मुस्लमान या जेके अहले दीन वारा आहियूं, अहले किताब वारा आहियूं, जो अलाह साईं असांजो नुक़्ते नवाज़ आहे। बेशक। हा, हिकिड़ो किसो पाण नंढड़े हूंदे खां ॿुधंदा हुजूं त हिकिड़ो ज़ालिम बादशाह हो, हज़ारे लखे माण्हुनि खे हुन मारियो हो, बेरोज़गारियूं ॾींदो हो ऐं अजीब क़िस्म जी हुनजी हिकिड़ी हूंदी सल्तनत। पर हिकिड़े ॾींहुं हुन कुझु ख़त पे लिखियो त उन ज़माने में कलम सां लिखंदा, जंहिंमें इंक ॿोड़े हुन सां हुन पे लिखियो ऐं लिखियईं बि कंहिं ॿिए मुल्क खे जन्नत, इन पंहिंजो छा चवंदा आहिनि, जंग जो पियो लिखियईं त बाबा हाणे तव्हां सां जंग आहे ऐं इन तरीक़े जो पियो लिखियईं। त लिखण महिल हुनखे कुझु सोचण में पइजी वियो हलियो त हिकिड़ी मख आई या मच्छर हो या मखो या को बि हिकिड़ो जीव हो, उन टुपके मां पे हुन पंहिंजी उञ पे मिटाई। हाणे हुन सोचियो त हाणे हिन खे आउं मारियां, माना आउं बादशाह, आउं एॾो ज़ालिम, आउं हीउ पियो कयां, हू पियो कयां ऐं मुंहिंजे इंक मां ई कीअं पई मख पाणी पीए। पर हुन दिलि में हिकिड़ी ॻाल्हि अची हली, 5 सेकेंड बीह रहियो त हुन चयो हलो ठीकु आहे, भले पंहिंजो पेट भरे वञे हली या जेको बि हुनजी प्यास आहे, पर मुंहिंजो मौला उनखे इन ई अदा ते हुनखे सभु गुनाह माफ़ ऐं हुनखे जन्नत। ॾिसो अलाह साईं नुक़्ते नवाज़ आहे। अलाह साईं खां मतिलबु सभु शयूं छॾे ॾियो न, उहो ई ॾींदो न। भई केरु बि कंहिंजो को बॉस, कंहिंजो को सेठ, कंहिंजो को वॾेरो, कंहिंजो को मालिक, कंहिंखे कुझु बि कोन थो ॾेई सघे जेसि ताईं असांजो रब राज़ी नथो थिए। त जेको ॾिए पियो सभिनीनि खे त उन खां ई घुरूं न। सो अॼु जी ट्रांसमिशन में बि इंशाल्लाह तमामु ख़ूबसूरत गेस्ट आहिनि असां सां गॾु।
ऐं कारी जमाल त क्या बात है माशाल्लाह सां। ऐं कारी जमाल साहब खां पुछंदासीं त एॾियूं ख़ूबसूरत बास्केट्स किथां थो आणे ऐं इहो किथां वॉर्डरोब करायो आहे। सो असां बि उन खां वॉर्डरोब इहो करायूं। सो कारी जमाल साहब असां सां गॾु माशाल्लाह। कारी साहब आपको बहुत बहुत मुबारक हो, हमारा पहला अशरा खैर से मुकम्मल हो गया, आज हम दूसरी अशरे में दाखिल हो चुके हैं। आपको भी माशाल्लाह बहुत बहुत मुबारक हो। ऐं ॿिया असां सां गॾु जेके महिमान आहिनि, अज़ीज़ुद्दीन ख़ाकी साहब आहिनि असां सां गॾु, तमामु ख़ूबसूरत नाथो आहिनि असांजा। ऐं गुज़िरियल ट्रांसमिशंस में तव्हां सां गॾु बि कॾहिं मुंहिंजे ख़्याल सां फर्स्ट टाइम सर सां मुलाक़ात थी आहे। ऐं ॿी मूंखे इहा ख़बर पई आहे त सना ख़्वान मुस्तफ़ा सीज़न 1 में जज हुआ। बिल्कुलु जज हुआ। हाणे आऊं साईं खे ॾिसां पियो त मूंखे चेहरो रिकॉल थिए पियो साईं जो। ॿियो असां सां गॾु नाथो आहिनि, उहे बि तमामु ख़ूबसूरत, मोहम्मद मुज़म्मिल मेमण साहब, उन्हनि खे बि असीं भली कार चवंदासीं अस्सलाम वालेकुम, अस्सलाम वालेकुम। सो अज़ीज़ुद्दीन ख़ाकी साहब खे गुज़ारिश कंदासीं त असांखे हम्दे बारी ताला ॿुधाइनि। हम्द के तनाजुर में अल्लाह की निशानियों का तज़किरा है और अल्हम्दुलिल्लाह KTN से बहुत पुराना ताल्लुक़ है। अल्लाह इस चैनल को सलामत रखे। हमेशा निगाहों में मेरी बसे हैं, हमेशा निगाहों में मेरी बसे हैं। हरम की ज़मीं और हरम के नज़ारे खुदा ने सजाया, अज़ल से सजे हैं, खुदा ने सजाया, अज़ल से सजे हैं। हरम की ज़मीं और हरम के नज़ारे कभी तोहफे काबा का एजाज पाना, सफा और मरवा पे भी आना जाना। कभी तोहफे काबा का एजाज पाना, सफा और मरवा पे भी आना जाना। मेरे क़ल्बो जां में उतर से गए हैं। हरम की ज़मीं और हरम के नज़ारे हमेशा निगाहों में मेरी बसे हैं। इधर संगे अस्वद उधर मुल्तज़म है, और ये है आबे ज़मज़म वो मीज़ाब रहमत। इधर संगे अस्वद उधर मुल्तज़म है, ये है आबे ज़मज़म वो मीज़ाब रहमत। सदा आई दिल से कि मेरे बंदे, सदा आई दिल से ये तेरे लिए है। हरम की ज़मीं और हरम के नज़ारे
हमेशा निगाहों में। अगर हज का एजाज़ बख्शा खुदा ने तो आंखों से देखूंगा एक रोज खाकी। अगर हज का एजाज़ बख्शा खुदा ने तो आंखों से देखूंगा एक रोज खाकी। मेरी रूह तक में समाये हुए हैं वो हरम की ज़मीं और हरम के नज़ारे। हमेशा निगाहों में मेरी बसे हैं हरम की ज़मीं और हरम के नज़ारे। सुभान अल्लाह, माशाल्लाह। अज़ीज़ुद्दीन खाकी साहब ऐं केॾो ख़ूबसूरत तरीक़े सां हिननि हमद ॿुधाई असांखे। ऐं असांखे अगरि अखियूं बंदि करे या न अगरि हमद ॿुधो त तव्हां जहिड़ो उते वेठा आहियो न, हरम जा नज़ारा, हरम जा नज़ारा। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। असांजी त हिकिड़ी दिली ख़्वाहिश आहे त अल्लाह साईं हिन महीने में जिन जिन ज़ियारत न कई आहे खाने काबा जी, असांजे प्यारे नबी साईं जे रोज़े जी, सो मौला मुश्किल कुशा उन्हनि खे हिन रोज़े हिन रमज़ान में ई उन्हनि जो ज़ियारतूं कराए, उन्हनि जी दीदार कराए, आमीन नसीब कराए। ऐं ॾाढो ख़ुशी थींदी आहे। तव्हांखे जीअं ख़बर आहे सोशल मीडिया जो दौर आहे त कुझु दोस्त छा कंदा आहिनि जो हुते जेके विया आहिनि हुते उमिरि ते उहे वरी तव्हां मूंखे केॾी केॾी महिल वीडियो कॉल कंदा आहिनि। उन ॾींहुं पाण वटि पालारी साहब आया पंहिंजे प्रोग्राम में, स्कॉलर हुआ पाण सां गॾु। उन्हनि मूंखे उतां फ़ोन कयूं ऐं ॾेखारीनि पिया त मदीने पुॼी वियो आहियां। ॾाढियूं दुआऊं पिया कयूं, सभिनी जे लाइ दुआऊं पिया कयूं। सो पालेर साहब अल्लाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे ऐं असांजे लाइ हमेशह दुआउनि में असांखे यादि रखिजो। दोस्तो असांजी ट्रांसमिशन जारी आहे। हींअर वक़्तु थियो आहे हिकिड़े नंढे ब्रेक जो। अचूं था हिकिड़े नंढड़े ब्रेक खां पोइ। जी दोस्तों, एक दफ़ो वरी तव्हांखे भलीकार चऊं था महिमान रमज़ान जी इन स्पेशल ट्रांसमिशन जेका तव्हां सभई हींअर KTN चैनल ते लाइव ॾिसी रहिया आहियो। ऐं इहे हिकिड़ियूं सदाऊं हूंदियूं आहिनि, महिमान रमज़ान, महिमान रमज़ान। रमज़ान जो जेॾीमहिल नालो ई ॿुधंदा आहियूं ऐं ख़ुशी त ओॾीमहिल थींदी आहे जेॾीमहिल ख़बर पवंदी आहे त भई रमज़ान में बाक़ी 10 ॾींहं आहिनि, बाक़ी रमज़ान में 5 ॾींहं आहिनि। एक्साइटमेंट थींदी आहे। बिल्कुलु, जेके रोज़ेदार हूंदा आहिनि उन्हनि जे लाइ त जहिड़ी पहिरें रोज़े खां ई ईद शुरू थी वेंदी आहे ऐं पोइ वरी आख़िरी जेको ईद वारो ॾींहुं हूंदो आहे उहो फल वारो ॾींहुं हूंदो आहे न। त तव्हां हिकिड़ो मां अॼु हिकिड़ो कोटेशन छा मतिलबु हिकिड़ी इंफॉर्मेशन ई हुई ईअं फेसबुक ते सर्फिंग वेठी बि कयां त मां हुन में इहो ॾिठो त रमज़ान असां वटि जेको आहे माण्हुनि में हिकिड़ी बेसब्री ॾाढी आहे न। त हिकिड़ो पहिरियों अशरो जेको आहे रहमत वारो उहो ॾाढो मतिलबु तरीक़े सां गुज़ारींदा आहिनि, एहतमाम कंदा आहिनि, हुन में एहतराम कंदा आहिनि। ॿिए अशरे में वरी बेसब्री ॾेखारींदा आहिनि ऐं टे अशरे में वरी फज़ूल ख़र्ची ॾेखारींदा आहिनि। त इहा फज़ूल ख़र्ची जेकॾहिं तव्हां कंहिं ग़रीब ते ख़र्च कयो, कोई ज़कात कढो, कोई ख़ैरात कयो त केॾी न सुठी ॻाल्हि थींदी, बजाए जो तव्हां फज़ूल ख़र्ची वञी कयो ऐं उन में तव्हांजी ज़रूरत जी जेके शयूं आहिनि तव्हांजी पूरी थी वञनि, वरी एक्स्ट्रा जेको तव्हां ख़र्च था कयो त छो था कयो फज़ूल ख़र्ची आहे। सही, बिल्कुलु सही पिया चओ। तव्हां इन मां ई अंदाज़ो हणो त रमज़ान जॾहिं खां स्टार्ट थियो आहे तॾहिं खां असांजे नबी साईं बि फरमायो आहे त एतिरा लवाज़मात न रखो। सही ॻाल्हि आहे। पाण त क़तल सां बि रोज़ो खोले छॾींदा। हाणे त तव्हां ॾिसो त जेसी ताणी अच्छा उन में बि गिला थींदी आहे। अगरि तव्हां दस्तरखान इफ़्तार जो भरे छॾियो किथे बि कंहिंजी दावत कयो या जेको बि कयो त
त उन ते गिला थी दिया न चिकन वारो सामान कोन हो हिन में सॼो ईअं बेसण जो सामान ठहियल हो हीअ ठहियल हो पर इहा मूंखे सम्झ में नथी अचे जीअं बकौल किरण जे त इहा फज़ूल ख़र्ची आहे इन में तव्हां इहे ई सॼी लवाज़मत मां तव्हां पंहिंजे अड़ोस पड़ोस में ॾिसो त कंहिंजे घर आहे ई कोन्हे कुझु त उनखे इहे सभु शयूं तव्हां मुहैया कयो सो अलाह साईं पाण सभिनि खे हिदायत ॾे सो हींअर असां सां गॾु मुफ़्ती अतीकुर रहमान लाखो साहिबु आहिनि जंहिंजो तालुक़ु टंडो अलायार सां आहे ऐं मुफ़्ती साहिबु असांजा हर रमज़ान ट्रांसमिशन में असां सां गॾु हूंदा आहिनि ऐं उन खां पहिरीं हिकिड़ो असांजे लेफ्ट हैंड ते तमामु ख़ूबसूरत नातख़्वां वेठो आहे मोहम्मद मुज़म्मिल मेमन साहिबु त उन्हनि खे चवंदासीं त असांखे नाते रसूल में ॿोलूं सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब या मुस्तफा या मुजतबा नजरे करम नामे खुदा पर दो हटा जलवो पसा पर दो हटा जलवो पसा नूरे चशम नामे खुदा वीरान आ दिल जो चमन दिल ते कयो गेरो गम वीरान आ दिल जो चमन दिल ते कयो गेरो गम शाए ज़म मिटायो मन शाए ज़म मिटायो मन तां दर्दो गम नामे खुदा या मुस्तफा या मुजतबा नजरे करम नामे खुदा तमाम ही प्यारो शेर है फरमाइन था तो दे कमी कायना जो बाबे सखा तो दे कमी कायना आदत जो बाबे सखा दुख दूर थे खुश थी खिलन दुख दूर थे खुश थी खिलन अखड़ियों ही नम नामे खुदा या मुस्तफा या मुजतबा नजरे करम नामे खुदा गुलजार अली रोई रड़ी दुआऊं घुरा प्यो है
दाऊं सुनी कर तू खणी दाऊं सुनी कर तू खणी दूरी खत्म नामे खुदा या मुस्तफा या मुजतबा या मुस्तफा या मुजतबा नजरे करम नामे खुदा। माशाल्लाह माशाल्लाह तमाम खूबसूरत नात असांखे असांजे दोस्त ॿुधाई। किचन जी तरफ हलंदासीं। बिल्कुल। अस्सलाम वालेकुम मेरीन। अस्सलाम वालेकुम। कैसे हैं आप दोनों? बिल्कुल ठीक ठाक, आप कैसी हैं? अल्लाह का शुक्र। पहले आप ये बताएं आपकी अम्मी की तबीयत कैसी है अभी? अम्मी की तबीयत ज़्यादा अच्छी नहीं है, बस दुआ करें जल्दी से बेहतर हो जाए। इंशाल्लाह इंशाल्लाह अल्लाह पाक उन्हें सेहत देंगे। आमीन, आमीन। और हम तो दुआ कर रहे हैं और हमारे व्यूअर्स भी दुआ कर रहे हैं उनके लिए कि अल्लाह पाक उनको जल्द से जल्द सेहतयाबी दे। आमीन आमीन, बहुत शुक्रिया। तो आज की क्या है हमारी रेसिपीज? आज की रेसिपी जो है, हम मलका मसाले इस्तेमाल करते हुए अच्छा गोश्त बना रहे हैं। अरे वाह वाह। और उसके साथ हमारे जो हैं बेक पार्लर्स द पास्ता एक्सपर्ट, उनके पास्ता के साथ हम जो है एक सैलेड बनाएंगे। और मरहबा जो है हमारा ड्रिंक, उसमें मशरूबात में हम मरहबा का ड्रिंक बनाएंगे। मलका मसालों के हवाले से आप को कुछ बताना चाहूँगी। मलका मसाले अपनी नौइयत का पाकिस्तान में पहला ब्रांड है जो आम नमक के बजाय 100% कुदरती और 3 दफ़ा साफ़ किया गया वाइटल हिमालयन सॉल्ट शामिल किया गया है, जिससे आपके खानों में आला मयार और बेहतरीन जायका। उसके साथ हमारे साथ हैं तलो, जो कि एक मयारी ब्रांड है जो कि हमारी हर रेसिपी में हमारे साथ होते हैं। और इनके तेल में बने खाने ग़िज़ाइयत से भरपूर होते हैं, लाइट होते हैं, आपको फ़िट रखते हैं हरदम। मरहबा गुलबहार शरबत जो है, हर लम्हा हर बार मरहबा गुलबहार। आज के ये हमारे 3 हमारे जो स्पॉन्सर्स हैं, उनकी रेसिपीज़ की मदद से हम अपनी किचन की रौनक को बढ़ाएंगे। जी किरण। इंशाल्लाह, बिल्कुल ऑल द बेस्ट आपको। और मुझे उम्मीद है कि डेली की तरह आज भी आपकी रेसिपी बहुत अच्छी होगी। अच्छा, मैं पहली रेसिपी में सही तरह सुनी नहीं। अचार गोश्त। अचार गोश्त, ओह एक्सीलेंट। मैंने मलका पहली मसाला का जो रेसिपी रेसिपी मिक्स है, इनके बहुत सारे रेसिपीज़ हैं जिसमें आप बाज़ वक़्त ऐसा होता है हमारे पास इतना टाइम नहीं होता और हम जो हैं वो एक अपनी रेसिपी फॉलो करने के बजाय इनके जो रेडीमेड मसाले हैं जिसमें बहुत सारी वैरायटी है, उनमें से एक हम आज अचार गोश्त बना रहे हैं। और अचार गोश्त की जब बात आती है तो खानों में एक जायका आ जाता है अगर हम अचार की बात करते हैं, और अगर सही बात है, एक मेन आपका डिश हो तो वो उसकी बात अलग होती है। सही, जबरदस्त। और ये कितने देर की पूरी रेसिपी होगी? ये 30 to 40 तीनों रेसिपीज मतलब इंशाल्लाह कोशिश यही है। जबरदस्त जबरदस्त। चलें आप अपनी रेसिपीज रेडी रखें और हम इधर हमारे मेहमान जो बैठे हुए मुफ्ती साहब असां सां गॾु आहिनि। ऐं अॼु जे प्रोग्राम में असां टॉपिक रखियो आहे हया ऐं ईमान। त उन ते असां मुफ्ती साहब खां कुझु सवाल कंदासीं। अगरि तव्हां बि असांजे प्रोग्राम में शामिलु थियणु चाहियो था हया ऐं ईमान जे हवाले सां, जेको अॼु जो असांजो टॉपिक आहे, इन ते तव्हां बि के सवाल पुछणु चाहियो था मुफ्ती साहब खां, त तव्हां लाइव कॉल ज़रिए असांजे प्रोग्राम में शामिलु थी सघो। नंबर आहे असांजो 021-353-12572 असांजो नंबर आहे। तव्हां हिन ते कॉल कयो ऐं असांजे प्रोग्राम में शामिलु थियो। अस्सलाम वालेकुम सर, हिकिड़ो दफ़ो वरी तव्हांखे भलीकार चवंदासीं। हया जी तारीफ़ छा आहे ऐं हया चइबो छा की आहे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्लाह तबारक व ताला इंसान के कुझु क़ुवत ॾिनी आहे, का ताक़त ॾिनी आहे। उन क़ुवत मज़ा उन मलके मज़ा हिकु मलको अहिड़ो आहे जंहिंजे इख़्तियार करण सां इंसान सुठा कम कंदो आहे ऐं बुराइनि खां दूर थींदो आहे। सो बुनियादी तौर ते हया चइबो आहे
सुठनि कमनि खे करणु ऐं बुरनि कमनि खां पासो करणु, हया इहो ई आहे। ऐं हया हिकु अहिड़ो वस्फ़ आहे इंसान जे अंदरि जेको वस्फ़ इंसान खे हैवाननि खां मुमताज़ करे। ॿिया जेके हैवान आहिनि, साह खणंदड़ जानवर आहिनि, उन्हनि जे अंदरि बि अहसासु हूंदो आहे, बुख उन्हनि खे बि लॻंदी आहे, उञ उन्हनि खे बि लॻंदी आहे, ऐं उन्हनि खे जेकॾहिं को मारे त उन्हनि खे तकलीफ़ थींदी आहे। पर हया हिकु अहिड़ो वस्फ़ आहे, हिकु अहिड़ो अख़लाक़ आहे, उहो इंसान में आहे, जानवर जे अंदरि न आहे हूंदो। त इन जे करे हया जी वॾी अहमियत आहे। ऐं हया ही इस्लाम जो हिकिड़ी ख़ुसूसी अख़लाक़ आहे। हदीस शरीफ़ जे अंदरि अचे थो, इन लिकुल्लि दीनिन ख़ुलुक़न, हर दीन जे अंदरि, हर मज़हब जे अंदरि का न का वस्फ़ हूंदी आहे जेका इम्तियाज़ी हूंदी आहे। पर इस्लाम जी इम्तियाज़ी वस्फ़ हया आहे। यानी कि ॿियनि मज़हबनि खां जेको इस्लाम मुमताज़ थिए थो त उन जी ॿियूं खोड़ सारी वजूहात आहिनि, पर उन मां हिकिड़ी मेन वजह इहा आहे जो मुस्लमान जे अंदरि हया हूंदो आहे। त इन जे करे हया खे एॾो वॾो मक़ाम ऐं मर्तबो। ऐं हूअं बि जेकॾहिं असां इस्लाम जी तालीमात खे ॾिसूं, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत खे ॾिसूं ऐं नबी करीम वसल्लम जे फरामीन खे असीं पढ़ूं त अख़लाक़ जी इस्लाम जे अंदरि वॾी अहमियत आहे। एतिरे क़दुरु जो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, अल मुस्लिमु मन सलिम अल मुस्लिमून मिन लिसानिही व यदिही, त मुस्लमान मंझां बहितरीन मुस्लमान उहो आहे जेको जंहिंजी ज़बान खां, जंहिंजे हथ खां ॿिया मुस्लमान महफ़ूज़ रहनि। ऐं अख़लाक़नि खे ऐं हया खे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईमान सां ॻंढियो आहे। हिकु मुस्लमान वटि सभ खां वधीक अज़ीम शइ, सभ खां वॾी दौलत, सभ खां वॾो ख़ज़ानो ईमान हूंदो आहे। ऐं उन ईमान सां गॾु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हया खे मिलाए छॾियो आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो त अल हयाउ वल ईमानु कुरिन जमीअन, त जेको हया आहे ऐं ईमान आहे उहे पाण में जेको आहे मिलियल आहिनि, हिक ॿिए सां लाज़िम मलज़ूम आहिनि। इदा रुफ़िया अहदुहुमा रुफ़ियल आख़िर, जॾहिं इन्हनि मंझां को हिकिड़ो ख़तमु थी वेंदो आहे, यानी इंसान जी ज़िंदगी मां जेकॾहिं हया ख़तमु थी वियो त ईमान जी हलावत उहो महसूसु कोन करे सघंदो। ईमान जो जेका रूह आहे उहा उनखे न मिलंदी। छाजे करे? छो त हया जेकॾहिं रुख़सत थी वेंदो। त अंदाज़ो लॻायो त हया जी इस्लाम जे अंदरि एॾी वॾी अहमियत आहे जो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईमान सां ॻंढे छॾियो आहे त जेकॾहिं तव्हां हया खे तव्हांजे अंदरि मौजूदु हूंदो ऐं तव्हां हया खे इख़्तियार कंदा त तव्हांजो ईमान बि मज़बूत हूंदो ऐं तव्हां सचा ऐं पक्का मुस्लमान हूंदा। माशाअल्लाह, ज़बरदस्त, तमामु ख़ूबसूरत। अच्छा, असीं पंहिंजे माशरे खे कीअं बहितर बणाए सघूं था, इन बारे में थोरो इस्लाह करे, कहिड़ी इस्लाही तालीम हुजे या जेके अख़लाक़ आहिनि उन्हनि खे इख़्तियार कयूं। ऐं इस्लाम जेको आहे उन जेको शख़्सियत साज़ी आहे, यानी शख़्सियत जे अंदरि कहिड़ा अख़लाक़ हुजणु घुरिजनि, उन्हनि ते वरी अहमियत ॾिनी आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तालीमात असीं पढ़ंदासीं त असांखे साम्हूं ईंदो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बारहा अख़लाक़ जे हवाले सां जेको आहे तलक़ीन फरमायो त पंहिंजे अख़लाक़नि खे सुठो, बल्कि बहितरीन मुस्लमान उहो आहे जंहिंजा अख़लाक़ सुठा आहिनि। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एतिरो ॿुधायो ऐं ईमान सां उनखे मुतालिक़ कयो आहे। हिकिड़ी हदीस शरीफ़ जे अंदरि थो त अल ईमानु बिदअ सबऊन, ईमान जा 70 ऐं कुझु हिसा आहिनि। अफ़दलुहा कलिमतु ला इलाहा इल्लल्लाह, त ईमान जो जेको अफ़ज़ल हिसो आहे उहो अल्लाह जी वहदानियत बयानु करणु आहे। व अदनाहा इमाततुल अज़ा अन तरीक़े, ऐं जेको अदना हिसो आहे ईमान जो उहो रस्ते ते का जेकॾहिं का तकलीफ़ दे शइ आहे, को कंडो आहे, का ॿी का शइ तकलीफ़ दे आहे, उनखे हटाइणु उहो बि ईमान जो हिसो आहे। उलमा किराम बयानु फरमाइनि था, इहो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन में इबादात जो बयानु फरमायो त ईमान अल्लाह जी वहदानियत जो ऐलान करणो बि आहे, इक़रार करणो बि आहे। इन सां गॾु तव्हां इहो बि सम्झो त ॿिए खे तकलीफ़ न रसाइणु, ॿिए सां सुठो पेश अचणु, ॿिए सां अख़लाक़ सां पेश अचणु, इहो बि ईमान आहे। इनखे तव्हां ईमान खां परे न कयो।
तव्हां पंहिंजे पाण खे अल्लाह जी वहदानीअ जो ऐलान त कयो पिया ऐं इबादत बि कयो पिया, पर जेकॾहिं तव्हीं अख़लाक सुठा नथा अपनायो, माण्हुनि खे तकलीफ़ ॾियो पिया, ग़ीबत कयो पिया ऐं माण्हुनि खे नुक़सानु रसायो पिया, त पोइ तव्हां कामिल मोमिन नथा थी सघो। इन जे करे अख़लाक जी वॾी अहमियत आहे। हिकिड़ी नंढड़ी आऊं तव्हांखे हदीस शरीफ़ में अचे थी, ऐं इहो नंढड़ो हिकिड़ो वाक़ियो बयानु कयां त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह में हिकिड़ी ख़ातून आई ऐं उन ख़ातून जो जेको फर्ज़ंद हो, जेको पुटु हो, उहो जंग में शहीद थी वियो हो। ऐं जॾहिं नबी करीम सल्लल्लाहु जी बारगाह में उहे ख़ातून आयूं ऐं पंहिंजे पुट जे बारे में पुछणु लॻियूं त उन वक़्तु कहिड़ी कैफ़ियत हूंदी जेको पंहिंजे पुट जी शहादत जे बारे में पुछंदो हुजे। त नबी करीम जी बारगाह में आयूं ऐं अर्ज़ु करणु लॻियूं त हिकु शख़्स उते चयो त केॾी अजीब ॻाल्हि आहे जो इन वक़्तु बि हिन ख़ातून जे चेहरे ते निकाब आहे। त उन ख़ातून जवाबु ॾिनो त जेको आहे मुंहिंजो पुटु शहीद थियो आहे, हया ख़तम न थी। सुभान अल्लाह, सुभान हया जी एॾी अहमियत आहे। माशाअल्लाह, माशाअल्लाह, माशाअल्लाह। मौलवी साहब, मुफ्ती साहब असांखे हया ऐं ईमान जे बारे में ॿुधाए पियो। अच्छा, असांजा कुझु महिमान बि असां सां गॾु त असां ख़ाकी साहब खे हिकु दफ़ो वरी गुज़ारिश कंदासीं त असांखे देता है दो आलम को जिया नामे मुहम्मद, देता है दो आलम को जिया नामे मुहम्मद, है कितना हसी कितना भला नामे मुहम्मद, है कितना हसी कितना भला नामे मुहम्मद। ये नाम तो कौनैन की ज़ीनत है अज़ल से, ये नाम तो कौनैन की ज़ीनत है अज़ल से, आदम की ज़बां पर भी सजा नामे मुहम्मद, आदम की ज़बां पर भी सजा नामे मुहम्मद। फिरदौस से बड़ी इसकी गवाही को है काफी, सुभान अल्लाह। फिरदौस से बड़ी इसकी गवाही को है काफी, अल्लाह ने हर शय पे लिखा नामे मुहम्मद, अल्लाह ने हर शय पे लिखा नामे मुहम्मद। ये अज़मतो तौक़ीर है इस नामे मुबी की, ये अज़मतो तौक़ीर है इस नामे मुबी की, ताज़ीम से लेता है खुदा नामे मुहम्मद, ताज़ीम से लेता है खुदा नामे मुहम्मद। मक्ता पेश कर रहा हूँ कि खाकी नहीं एक गुलामे शहवाला,
की नहीं एक गुलामे शहवाला, हर एक गदा की है सदा नामे मोहम्मद, हर एक गदा की है सदा नामे मोहम्मद। है कितना हसी कितना भला नामे मोहम्मद, देता है दो आलम को जिया नामे मोहम्मद। सुभान अल्लाह, माशाल्लाह माशाल्लाह। अच्छा, असांजे स्पॉन्सर्स फैमिली में हिकिड़ो नओं स्पॉन्सर बि आयो आहे, पॉपुलर स्टाइल, ऐं तमामु ख़ूबसूरत इन्हनि जा डिज़ाइन्स आहिनि ऐं खोड़ सारा इन्हनि जा प्रोडक्ट्स आहिनि। सो पॉपुलर स्टाइल खे बि असीं वेलकम था चऊं। सो हींअर वक़्तु आहे हिकिड़े ब्रेक जो, असां सां गॾु रहिजो, अचूं था हिकिड़े ब्रेक खां पोइ। जी दोस्तों, एक दफ़ो वरी तव्हांखे भलीकार चऊं था। महिमान रमज़ान जी स्पेशल ट्रांसमिशन में कॉल आहे, असां सां गॾु ॾिसूं था त केरु आहे असां सां गॾु। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। अस्सलाम वालेकुम। साईं बाबा साला ख़ुश आहियो? ख़ैर अल्हम्दुलिल्लाह। भाउ तव्हां ख़ुशि आहियो? छा नालो आहे, किथां पिया ॻाल्हायो? चलो बगन ढकण जो ॻाल्हायां, बाडर शहर खां बाबा, तालुको डोकरी मोहन दड़ो। माशाल्लाह माशाल्लाह। त नात ॿुधाईंदा असांखे तव्हां? जी जी बिल्कुलु बाबा, हिकिड़ी नात बि ॿुधाईंदा। नंढड़ा सवाल साईं जन खां पुछंदा हिकिड़ो त शैतान हिकिड़ो आहे या शैतान घणा आहिनि? नंबर ॿी ॻाल्हि त मदीने वारे महबूब मोहम्मद मुरसलीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी ज़िंदगी में आज़ान ॾिनो हो या न ॾिनो हो? इहे ॿ सवाल असांजा आहिनि ऐं नंढड़ी नात बि ॿुधाईंदा असांखे। ठीकु आहे, पहिरीं नात ॿुधायो, पोइ तव्हांखे इंशाल्लाह मुफ़्ती साहिबु हिननि सवालनि जा जवाब ॾींदो। हा, नात ॿुधायूं था तव्हांखे साईं। सल्लल्लाहु अलैहि व रसूलल्लाह वसल्लम अलैका या हबीबल्लाह, मुखे सिकाया मौला सीने में, मुखे जल्दी घुराए मदीने में, दम देर न कर हाणे मौला, बस हिन ई घुराए महीने में, मुखे सिकाया मौला सीने में, मुखे जल्दी घुराए मदीने में। का पल जी ख़बर बि काने का कीअं हेॾी हयाती गुज़री वई, शाबा की हयाती ख़बर नया, शाबा की हयाती ख़बर नया, बस हिन ई घुराए महीने में, मुखे सिकाया मौला सीने में, मुखे जल्दी घुराए मदीने दे। माशाल्लाह माशाल्लाह। ऐं साईं जा ॿ सवाल बि हुआ, त सवाल बि अगरि तव्हां जवाबु ॾियो हिननि जा। हिकिड़ो साईं जो त शैतान हिकिड़ो आहे या खोड़ सारा आहिनि। ॿियो हुननि पुछियो त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी हयाती में कॾहिं अज़ान ॾिनी या न? जी। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शैतान जे हवाले सां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान आली शान आहे त हर इंसान सां ॿ फ़रिश्ता हूंदा आहिनि जिन खे असां आम ज़माने में हमज़ाद चवंदा आहियूं। हिकिड़ो जेको हूंदो आहे उहो इंसान खे भलाई जो हुकुम ॾींदो आहे ऐं हिकिड़ो उनखे जेको आहे बुराई ॾांहुं उनखे माइल कंदो आहे। सो जीअं हदीस शरीफ़ अंदरि अचे थो रमज़ान जे बारे में त इज़ा जा रमज़ानु फुतिहत अबवाबुल जन्नती, जॾहिं रमज़ान ईंदो आहे त जन्नत जा दरवाज़ा खुली वेंदा आहिनि। व सुलसिलत शयातीन, ऐं शैताननि खे बंदि कयो वेंदो आहे, यानी शैताननि खे बंदि कयो वेंदो आहे। सो जेको आहे शैतान जीअं रमज़ान जे महीने में चवंदा आहिनि त शैतान बंदि थींदो, पोइ बि इंसानु गुनाह कंदो आहे। सो उहो गुनाह इन करे कंदो आहे जो उनजे अंदरि उहा ख़सलतूं पैदा थी वेंदियूं आहिनि।
ऐं हिकिड़ी हदीस जे अंदरि अचे थो जॾहिं इंसानु गुनाह कंदो आहे त उनजी दिलि जे मथां हिकिड़ो कारो नुक़्तो अची वेंदो आहे ऐं वरी पोइ मुसलसिल कंदो रहंदो आहे त उहो पूरो दिलि जेको आहे उहो कारो थी वेंदो आहे। सो इन जे करे बाज़ शयूं जेके आहिनि उहे इंसान सां तालुक़ रखंदियूं आहिनि। जॾहिं गुनाह कंदो आहे घणो त उहा नूरानियत ऐं रूहानियत ख़तमु थी वेंदी आहे त पोइ इंसानु अहिड़ा अफ़ाल कंदो रहंदो आहे। ॿियो जेको सुवालु हुयो त नबी करीम सल्लम आज़ान जे हवाले सां, आज़ान जेका आहे उहा मुस्लमाननि खे नमाज़ जे लाइ सॾु करण जे लाइ जेका ईजाद कई वई ऐं साहबा अलैहि रिज़वान खां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मशवरो फरमायो त कीअं जेको आहे माण्हुनि खे नमाज़ जे लाइ मदऊ कजे। त कंहिं चयो त वॾी बाहि भड़काइजे जीअं माण्हू ॾिसंदा त उन खां पोइ अचनि, ऐं कंहिं ॿियो को मशवरो ॾिनो त इन दौरान हिकिड़े साहबी रसूल खे ख़्वाबु आयो ऐं उन ख़्वाब जे ज़रिए जेके अल्फाज़ अॼु जेके राइज आहिनि उहे अल्फाज़ जेका उन ख़्वाब जे ज़रिए, ऐं जॾहिं उन साहबी रसूल रसूल वसल्लम जी बारगाह में अर्ज़ु कयो त या रसूल मां हीअ अल्फाज़ जेकॾहिं असीं नमाज़ जे लाइ माण्हुनि खे ऐं मुस्लमाननि खे मदऊ करण जे लाइ चऊं आज़ान त रसूल वसल्लम इहे फरमायो त इहे लफ़्ज़ बहितर आहिनि ऐं हर जेको आहे हर बिलाल रज़ी अल्लाह ताला अन्हु खे पाण हुकुम ॾिनऊं त तव्हां जेको आहे आज़ान चओ। सो इहा आज़ान जी इब्तिदा आहे ऐं नबी करीम सल्लम जे दौर में ई आज़ान जेका आहे उनजी इब्तिदा थी वई ऐं ॾिठो वञे त उहो साहबी रसूल सल्लम खे ख़्वाबु आयो ऐं नबी करीम सल्लम इन खे पसंदि फरमायो आहे। माशाल्लाह। पर साईं जो सवाल इहो त साईं नबी साईं कॾहिं पंहिंजी ज़िंदगी में पाण ॾिनी अज़ान कॾहिं? नबी करीम सल्लम जे जेकॾहिं को फेल अहिड़ो कयो वञे थो जेको नबी करीम सल्लम उन खां मना न फरमायो हुजे, ठीकु आहे, उनखे हदीस तक़रीरी चइबो आहे। कुझु अहिड़ा कम हूंदा आहिनि असीं सुनत जेके चवंदा आहियूं त सुनत जूं टे क़िस्म हूंदियूं, हिकिड़ो त रसूल सल्लम पाण कयो हुजे को कमु, ॿियो सुनत हूंदो आहे त नबी सल्लम हुकुम फरमायो हुजे, टियों उहो हूंदो आहे उहा बि सुनत चवराइबी आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं उहो कमु थियो हुजे ऐं रसूल सल्लम कॾहिं उनखे मना न फरमायो हुजे, त इन करे इन आज़ान जो ताल्लुक़ बि रसूल सल्लम सां थी वियो डायरेक्टली। माशाल्लाह। हिकिड़ी ॿी कॉल बि असां सां गॾु आहे। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी, केर पिया ॻाल्हायो? उज़मा। हेलो हेलो जी उज़मा बात कर रही हूँ। जी उज़मा, आपका कोई सवाल या आप कुछ नात सुनाएंगी हमें? जी मैं नात सुनाना चाहूँगी। जी प्लीज। काबे की रौनक काबे का मंजर, काबे की रौनक काबे का मंजर, अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर। याद आ गई है अपनी खताएं, अश्कों में ढलने लगी इंतजाएं, अश्कों में ढलने लगी इंतजाएं, रोई गिलाफे काबा पकड़ कर रोई। बहुत शुक्रिया उज़मा, बहुत शुक्रिया। अच्छा असां सां गॾु ॿ महिमान बि आहिनि, अदी आहे इकरा फरीद ऐं सादिया उरूज। सो हमेशह ईअं थींदो आहे त पोइ वरी असां आख़िर में उन्हनि खे चवंदा आहियूं त थोरो घटि पढ़ो ऐं इन वजह सां। सो हींअर तव्हांजो ई टाइम आहे ऐं हीअ असांजी जेका ॿी भेण वेठी आहे सादिया उरूज, त इहा त असांजी सना खाने मुस्तफ़ा में कंटेस्टेंट बि रही चुकी आहे। सो अॼु उन खां उन जर्नी जे बारे में पुछंदासीं, पर उन खां पहिरीं असां इकरा फरीद खे गुज़ारिश कंदासीं त असांखे नाते रसूल ॿुधाइनि। फासलों को तकल्लुफ़ है हमसे अगर, हम भी बेबस नहीं बेसहारा नहीं, खुद उन्हीं को पुकारेंगे हम दूर से, रास्ते में अगर पाँव थक जाएंगे, जैसे ही सब्ज़ गुंबद नज़र आएगा,
बंदगी का करीना बदल जाएगा। सर झुकाने की फुर्सत मिलेगी किसे, खुद ही आँखों से सजदे टपक जाएंगे। हम मदीने में तन्हा निकल जाएंगे और गलियों में कसदन भटक जाएंगे। हम वहाँ जाके वापस नहीं आएंगे। ढूंढते ढूंढते लोग थक जाएंगे। फासलों को तकल्लुफ है हमसे अगर, हम भी बेबस नहीं, बेसहारा नहीं। ए मदीने के ज़ायर खुदा के लिए दास्ताने सफ़र मुझको यूं मत सुना। दिल तड़प जाएगा, बात बढ़ जाएगी। मेरे मोहतात आंसू छलक जाएंगे। उनकी चश्मे करम को है इसकी खबर, किस मुसाफिर को कितना है शौक़े सफ़र। हमको इक़बाल जब भी इजाज़त मिली, हम भी आका के दरबार तक जाएंगे। फासलों को तकल्लुफ है हमसे अगर, हम भी बेबस नहीं, बेसहारा नहीं। अल्लाह माशाल्लाह, तमाम खूबसूरत असांखे नात ॿुधाई इकरा फरीद। कॉल आहे असां सां गॾु, ॾिसूं केरु आहे। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम साईं, छा हाल आहे? ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह सर, छा नालो आहे भाउ तव्हांजो? ख़ालिद हुसैन सुमरो फ्राम सखर। ख़ालिद भाउ, छा ॿुधाईंदा असांखे? नात ॿुधाईंदा? हा बिल्कुलु, नात ॿुधाईंदुसि हिन रमज़ान महीने जे हवाले सां। जी जी बिल्कुलु, बिस्मिल्लाह। ओ वसे रहमत थी रोज़ेदारन ते, वसे रहमत थी रोज़ेदारन ते, रब राज़ी आ पंहिंजे प्यारन ते, अल्लाह वसे रहमत थी। ओ खुश रहण खुदा जी इबादत में, आतरा भी हुने ऐं तिलावत में, जॾहिं पेश अमल थींदा क़यामत में, नबी नाज़ कंदो नेको कारन ते, वसे रहमत थी रोज़ेदारन ते, पंहिंजे प्यारन ते। माशाल्लाह माशाल्लाह, वॾी महिरबानी। किचन में अलाए छा पोज़ीशन आहे अॼु? इलाही सुठी पोज़ीशन आहे। इफ़्तार में त अञा वॾो टाइम आहे, हींअर ई ख़ुशबू महकजे पई सॼे फ्लोर ते। रेसिपी थोड़ी अञा असांखे ॿुधाए महरीन, त उन खां पहिरियां मां मानीज़ किचन डिलाइट जे हवाले सां ॻाल्हि करणु चाहींदसि। त व्यूअर्स, जेकॾहिं तव्हांखे मानी किचन डिलाइट जी
हीअ इमली ट्राई करणी आहे चटणी त तव्हां हिननि जो पेज फेसबुक ते लाइक कयो ऐं इंस्टाग्राम ते हिननि जो पेज आहे manis.kitchen जे नाले सां। अच्छा, ही जेके इमली जी जेके चटणियूं आहिनि ही तव्हां प्री बुकिंग कराए सघो था, ऐसा ही है, बुकिंग करवा सकते हैं। और हिन जो नंबर मां तव्हांखे ॿुधायां थी 0336 3241563। मां नंबर वरी रिपीट कयां 0336 3241563 ते तव्हां जेको आहे मैसेज कयो ऐं तव्हां हिन जी प्री बुकिंग कराए सघो था। तो ज़रूर ट्राई कयो, इन जो पेज भी लाइक कयो। और मज़ीद अगर आप कुछ बोलना चाहें तो। रमज़ान की स्पेशल, जैसे हम अपने प्यारों को तोहफे देते हैं, बहुत सारी चीज़ें भिजवाते हैं, तो ये इमली की चटनी ख़ास आपके जो घर में हम समोसे, दही बड़े, छोड़े जो स्ट्रीट फूड हैं उसमें बड़ी इसका जायका दुबाला हो जाता है जब आप इनको इन चीज़ों के साथ ट्राई करते हैं। और ये सिर्फ फ्राइड आइटम्स में नहीं, तली हुई चीज़ों में नहीं, बल्कि ये आपके जो हम बन वगैरह बनाते हैं, जैसे ठेले वाले बर्गर बन होते हैं, स्पेशली बड़े पसंद किए जाते हैं, उसमें भी ये अंडे वाला बर्गर, उसमें भी बड़े ज़बरदस्त मज़ा देती है। ठीक है, और इसके हवाले से हमें थोड़ा सा बताइए। अच्छा, हमने अचार गोश्त की रेसिपी पूरी जो हमारे मलका मसाले हैं उन्हीं की तरह फॉलो की है कि हमने 1 किलो चिकन ली है, उसमें हमने तेल शामिल किया है हस्बे ज़रूरत, उसके साथ हमने 1 प्याज, 2 से 3 भी ले सकते हैं और 1 प्याज भी ले सकते हैं। हम यहाँ हमने 1 प्याज ली है और अपने चिकन को उसमें फ्राई किया है, अदरक लहसुन डाला है, उसके बाद बारीक कटे हुए 3 से 4 टमाटर ऐड किए हैं और अभी हमने इसको रख दिया है। दूसरा जो पहला स्टेप आप सबसे पहले करेंगे ये कि इनका मलका मसालों में से जो अचार गोश्त के 3 से 4 खाने के चमचे मसाला निकाल के उसमें नींबू का रस निचोड़ के आप उसको मिला लें और मिर्चों को बीच में से कट करके वो मसाला डालें और इसको साइड पे रख दें। फिर हमने ये वाला प्रोसीजर करना है। उसके बाद हमारे पास दही होगा, दही हमारा 1.5 कप है। 1.5 कप दही में हमारा जो बकाया मसाला था अचार गोश्त का उसको हमने मिक्स कर दिया है। जब हमारे टमाटर गल जाएंगे तो हम ये वाला मसाला इसमें शामिल कर देंगे और इसको पकने के लिए हल्की आंच पे छोड़ देंगे। अगर आपके पास गोश्त है तो जाहिर सी बात है इसमें पानी की ज़रूरत पड़ेगी, और अगर आपके पास मुर्गी में आप बना रहे हैं तो मुर्गी में आपको पानी की ज़रूरत नहीं पड़ेगी, वो टमाटर और दही के पानी में ही गल जाएगा। जब ये हो जाए तो आप मिर्चें शामिल कर दें और आपका लजीज अचार गोश्त तैयार है। ज़बरदस्त। चले माशाल्लाह, ज़बरदस्त लजीज अचार गोश्त हमारा रेडी होने वाला है। सादिया उरूज असां सां गॾु आहे। सादिया, पहिरीं त ॿुधायो त कीअं रहियो तव्हांजो सफ़र ऐं कहिड़ी पोजीशन आई तव्हांजी लास्ट में? फाइनली सेमीफाइनल तक आप गई थी, फिर फाइनल में फाइनल मतलब आप कहाँ पर हुआ था ये सेमीफाइनल? जहाँ पर मैं होस्ट कर रहा था वो वाला? तो मतलब मेरी तरफ से तो कोई वो नहीं हुआ था ना, मैं तो न्यूट्रल था ना एक। चले माशाल्लाह, वरना एक होता है ना ये होस्ट मिला हुआ था जजों के साथ। तो अभी क्या सुनाएंगी बेटा आप हमें? माशाल्लाह, प्लीज। सवाली माया हबीबे खुदा जो, सवाली माया हबीबे खुदा जो, मुझे दिल में अरमान दरे मुस्तफा जो, सवाली माया हबीबे खुदा जो, सवाली माया हबीबे खुदा जो। हर बेसहारे जो आहे सहारो बाग जगाए, तो न जो इशारो महबूब सोहणो, महबूब सोहणो हबीबे खुदा जो, सवाली माया हबीबे खुदा जो, सवाली माया हबीबे खुदा जो। आहे आरज़ू मोए सीने में आका
हो जा वक्त आखिर मदीने में आका हो जा वक्त आखिर मदीने में आका हयाम तज़र एड़ी फिजा जो सवाली माया हबीबे खुदा जो सवाली माया हबीबे खुदा जो वसिया है मंगतो तुझे बाहर गा जो तलबगार आहे करम जी निगाह जो वसिया है मंगतो तुझे बाहर गा जो तलबगार आहे करम जी निगाह जो फकीरा है आका फकीरा है आका तुझे बाहर गा जो सवाली माया हबीबे खुदा जो सवाली माया हबीबे खुदा जो। सुभान अल्लाह, माशाल्लाह माशाल्लाह। दोस्तों हींअर वक़्तु आहे हिकिड़े ब्रेक जो, अचूं था हिकिड़े नंढड़े ब्रेक खां पोइ। जी दोस्तों, एक दफ़ो वरी तव्हांखे भली कार चऊं था महिमान रमज़ान जी ट्रांसमिशन में। ऐं हींअर असांखे किरण सां हिकिड़ी ॻाल्हि शेयर कंदसि न, त किरण तव्हांखे जीअं ख़बर हूंदो त अॼु माशाल्लाह असां पाण 11 रोज़े जी ट्रांसमिशन में ऐं केतिरा ख़ूबसूरत पाण महिमान आया आहिनि। उन में पंहिंजा हमद ख़्वां हुजनि, नात ख़्वां हुजनि, स्कॉलर्स हुजनि, इस्लामी स्कॉलर्स हुजनि, कवाल हज़रात हुजनि या मनक़बत पढ़ण वारा, कलाम पढ़ण वारा जेतिरा बि हुजनि, उन्हनि सभिनीनि जे पोयां जेको माण्हू आहे हिकिड़ो ई आहे जेको इन्हनि सभिनीनि खे कोऑर्डिनेट कंदो आहे, जेको इन्हनि सभिनीनि खे लाइन अप कंदो आहे, जेको इन्हनि सभिनीनि सां सॼी राति इन शइ में लॻो पियो हूंदो आहे त केॾी महिल ईंदा, केॾी महिल तव्हां छा पढ़ंदा, वरी पाण जेॾी महिल स्टूडियो में ईंदा आहियूं उन्हनि सभिनीनि खां वरी पुछंदो पियो आहे त भाउ कहिड़े तर्ज़ ते तव्हां पढ़ंदा। पोइ जेतिरियूं बि असांजूं भेणूं हुजनि या भाइर हुजनि, सो उन्हनि सभिनीनि जे पोयां जेको नालो आहे उहो आहे जुनैद चिश्ती साहब जो। अस्सलाम वालेकुम जुनैद। अस्सलाम वालेकुम। पहले तो आपको बहुत बहुत मुबारक हो, माशाल्लाह से आप बहुत ही खूबसूरत ट्रांसमिशन कर रहे हैं हमारे साथ और बहुत ही पाकिस्तान के नामवर नात ख्वां, सना ख्वां हमारे प्रोग्राम में आपने शामिल किए हैं, तो उसके लिए आपका बहुत बहुत शुक्रिया। सबसे पहले तो रमज़ान की बहुत बहुत मुबारकबाद आप लोगों को। और मैं समझता हूँ कि KTN पे अल्हम्दुलिल्लाह हर साल की तरह इस साल भी अल्हम्दुलिल्लाह बहुत अच्छी ट्रांसमिशन हो रही है। और अगर इतने अच्छे होस्ट और इतनी खूबसूरत फैमिली ना होती तो मैं समझता हूँ कि ये प्रोग्राम इतना अच्छा नहीं हो पाता। लेकिन थैंक्स टू KTN कि जिनके तवज्जो से एक नया प्लेटफॉर्म ऐसा मिलता है जो न्यू टैलेंटेड लोगों को हम लोग प्रमोट कर सकते हैं। चले माशाल्लाह माशाल्लाह, बहुत अच्छी बात है। और एक चीज़ मैं ज़रूर कहना चाहूँगी जुनैद कि आप अपने काम से बहुत सिंसियर हैं माशाल्लाह से, और इसी तरह से मेहनत करते रहना इंशाल्लाह। क्योंकि मैंने आपको देखा है कितने मसरूफ रहते हो, आपको अपना होश नहीं होता। हालांकि मैंने कल भी आपको बोला, परसों भी आपको बोला कि जुनैद प्लीज़ बैठ जाओ, नात सुना दो हमें, बहुत प्यारी आवाज़ है माशाल्लाह आपकी। लेकिन आपने कहा कि नहीं, पहले मेरे नात ख्वां, उसके बाद अगर कहीं टाइम मिला तो मैं आ जाऊंगा। और फिर क्या है कि जुनैद साहब फिर मुख्तलिफ चैनल्स पर भी तो होते हैं ना, तो हमें टाइम थोड़ा सा कम देते हैं। लेकिन आज फाइनली माशाल्लाह से आज फाइनली हमें टाइम, लेकिन उससे पहले एक कॉल है हमारे साथ, देखें के रहा ऐसा ना करें। अस्सलाम वालेकुम। हेलो हेलो, तव्हां किरण वेझा आहियो, तव्हां ॿुधो। हैदराबाद मां। अस्सलाम वालेकुम जी आंटी। सब खैर, अल्लाह जो शुक्र है। तव्हां कीअं आहियो? ठीकु आहियो? तबियत ठीकु आहे तव्हांजी? वॾी महिरबानी, वॾी महिरबानी।
आंटी तव्हां वटि सिग्नल जो कुछ प्रॉब्लम आहे, तव्हांजी आवाज़ कटिजे थी ॾाढी। मुंहिंजे ख़्याल में कुछ प्रॉब्लम हुयो लाइन में। आंटी तव्हां असांखे ॿीहर कॉल करे सघो अच्छा, इहो थोरो इहो इशू थी सघे थो जो जेके कॉल कंदा आहिनि त उहे वरी कोशिशि कंदा आहिनि असीं टीवी जे साम्हूं ई बीहूं ऐं वरी असां उतां ई ॾिसूं बि ऐं ॿुधूं बि पंहिंजी आवाज़, त सो इन करे महिरबानी कंदा कयो थोरो टीवी खां परे रहंदा। जुनेद चिश्ती असां सां गॾु आहे ऐं तव्हांखे ख़बर आहे, आपको तो पता है कि किस तरीके का पूरा हमारा शेड्यूल है, तो प्लीज़ एक खूबसूरत कलाम आका करीम अलैहिस्सलाम के हुस्न की बात शायर ने कही पेश कर रहा हूँ। कबल उससे दुरूद पाक बाहुजूर सरवर कौन अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना मौलाना मुहम्मद बारिक वसल्लम अलैहि कि जुल्फ़े सरकार से जब चेहरा निकलता होगा, जुल्फ़े सरकार से जब चेहरा निकलता होगा, फिर भला कैसे कोई चांद को तकता होगा, फिर भला कैसे कोई चांद को तकता होगा। आमिर भाई दाई हलीमा, ये खुश नसीबी शायर ने कहा, ऐ हलीमा ये बता तूने तो देखा होगा, ये बता तूने तो देखा होगा कि कैसे तुझसे मेरा महबूब लिपटता होगा, कैसे तुझसे मेरा महबूब लिपटता होगा। हमें से बहुत सारे अहबाब हुजूर ये कहते हैं कि चांद बहुत खूबसूरत है। चांद की खूबसूरती का असल में राज क्या है? शायर ने कहा कि राज चंदा के हंसी होने कब समझाऊं, राज चंदा के हंसी होने का अब समझाऊं कि खाक नालैन को चेहरे पे वो मलता होगा, तो फिर भला कैसे कोई चांद को तकता होगा। माशाल्लाह माशाल्लाह, क्या कहना है, क्या बात है जुनैद चिश्ती साहब जी। अच्छा, ॿियो महिमान बि असां सां गॾु आहे ऐं टाइम हिननि खे ई वधीक ॾिजे त वरी पोइ असांजा नात ख़्वां आहिनि न त दिलि में कंदा आहिनि वरी। सो अवैस अब्बासी साहब असां सां गॾु आहिनि। अवैस अब्बासी साहब, औज़ुबिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। बहुत शुक्रगुजार KTN चैनल के इस खूबसूरत ट्रांसमिशन का, जिसने मुझे इस दर लब कुशाई का मौका दिया। दुआ करता हूँ अल्लाह करीम तमाम चैनल्स KTN के जो तमाम इमरान हैं, अल्लाह करीम उनको दिन 11वीं रात 12वीं तरक्की अता फरमाए। आइए बहुत ही खूबसूरत कलाम आपकी समातों की नज़र। हकीकत में वो लुत्फ़े ज़िंदगी पाया
हकीकत में वो लुत्फ़ ज़िंदगी पाया नहीं करते, जो यादे मुस्तफ़ा से दिल को बहलाया नहीं करते। और ये दरबार रिसालत है यहाँ मिलता है बिन मांगे, ये दरबार रिसालत है यहाँ मिलता है बिन मांगे। अरे नादा यहाँ दामन को फैलाया नहीं करते। अरे नादा यहाँ दामन को फैलाया नहीं करते। और मोहम्मद मुस्तफा के बाग के सब फूल ऐसे हैं जो बिन पानी के तर रहते हैं, मुरझाया नहीं करते, जो बिन पानी के तर रहते हैं, मुरझाया नहीं करते। सुभान अल्लाह, माशाल्लाह माशाल्लाह, बहुत खूब अवैस अब्बासी साहब। ऐं अॼु हिन सेगमेंट में जुनेद चुश्ती त असां सां गॾु आई आहे, पर ॿिया बि असांजा जेके महिमान आहिनि सो असीं चाहींदासीं त हींअर वरी गुज़ारिश कयूं असां इकरा फ़रीद खे। इकरा फ़रीद जी प्लीज़। सुकून पाया है बेकसी ने, हुदूद गम से निकल गया हूँ, ख़याल हज़रत जब आ गया है, तो गिरते गिरते संभल गया हूँ। हरम की तपती हुई ज़मीं पर जिगर बिछाने की आरज़ू थी। हरम की तपती हुई ज़मीं पर जिगर बिछाने की आरज़ू थी। बहार खुल्दे बरी मिली तो बचा के दामन निकल गया हूँ, ख़याल हज़रत जब आ गया है, तो गिरते गिरते संभल गया हूँ। माशाल्लाह, कॉल आहे असां सां गॾु, ॾिसूं केरु आहे। हेलो, अस्सलाम वालेकुम। हेलो, अबा वालेकुम सलाम। आंटी
वरी ॾाढी ट्राई कई अथनि बाबा माता ॻाल्हायां वेठी तव्हांजो प्रोग्राम वेठी ॾिसां जी जी आंटी खर्चे ई नथी छा मां छा करियां मां केॾां वञा आंटी तव्हांजो पंहिंजो शो आहे तव्हांजो पंहिंजो चैनल आहे सिग्नल तव्हां ॾे हींअर कोन चला हूंदा आंटी हींअर पूरा सिग्नल आहिनि पूरा आहिनि पूरा थोरो घटि थिए न तव्हांजो हाणे सही आहे आंटी हाणे सही आहे जी जी छा ॿुधाईंदव अॼु जी जी अल्लाह खे क़बूल करे आमीन महीने में जेको इबादतूं कनि था रब कंदो सभिनी जी क़बूल करिजो इबादत के असांजी बि क़बूल करिजो इंशाअल्लाह आमीन दर्द खोल बावली दिल बर जे साम्हूं ॻाल्हियूं करियूं त रोज़े अतहर जे साम्हूं सब दर्द खोल बावली मदनी छॾे ॾियनि जो मोहताज छो थियां दुख सूर जो हलवालो महबूब खे ॾियां रोअण अखियुनि जो ज़ान आहे बेक़दर जे साम्हूं ॻाल्हियूं करियूं त रोज़े अतहर माशाल्लाह फाइनली आंटी जी कॉल मिली वई ऐं थैंक यू आंटी पंहिंजो ख्याल रखिजो माशाल्लाह माशाल्लाह अच्छा ही असांजी जेका भेण आहे इहा ऑल द वे फ्रॉम सखर मां आई आहे ऐं स्पेशली असांजी हिन महिमान रमज़ान जी ट्रांसमिशन में सादिया के असीं चवंदासीं त सादिया हाणे छा था ॿुधायो असांखे अब क्या सुना रही हैं आप चले माशाल्लाह प्लीज अपनी निस्बत से मैं कुछ नहीं हूँ उस करम की बदौलत बड़ा हूँ अपनी निस्बत से मैं कुछ नहीं हूँ उस करम की बदौलत बड़ा हूँ उनके टुकड़ों से एजाज़ पाकर ताजदारों की सफ में खड़ा हूँ देखने वालों मुझको न देखो देखना है अगर तो ये देखो देखना है अगर तो ये देखो किसके दाम से वाबस्ता हूँ मैं कौन वाली है किस का गदा हूँ किसके दाम से वाबस्ता हूँ मैं कौन वाली है किस का गदा हूँ अपनी निस्बत से मैं कुछ नहीं हूँ इस करम की बदौलत बड़ा हूँ सुभान अल्लाह माशाल्लाह अगर तहां असांखे क्विक रेसिपी ॿुधायो त वरी असां पोइ जुनेद चुश्ती जी आख़िरी में असां नात ॿुधी सघूं था जी प्लीज़ रेसिपी बना रहे हैं उसमें हमने मैक्रोनी ली है 1.5 कप 1.5 कप आलू हमने लिए 2 उसको मोटा काट लिया है इस तरह और इसको बॉईल किया है मैक्रोनी के साथ अच्छा 1 खीरा लिया है और इसकी सॉस जो बनाएंगे वो 1 कप दही है दही में हमने आधा से थोड़ा सा ज़्यादा मायोनीज़ लिए उसमें हमने नमक काली मिर्च और चीनी शामिल किए आपको चीनी अगर इसमें मिठास थोड़ी ज़्यादा रखनी है तो आप इसमें मीठा ज़्यादा डालेंगे अगर आपको कम रखनी है थोड़ी सी तीखी बनानी है तो आप इसमें हल्की सी लाल मिर्च भी डाल सकते हैं और इसको जब आप बना लेंगे तो आपने जब ये बॉईल हो जाए थोड़ा ठंडा हो जाए
जी दोस्तों, एक दफ़ो वरी तव्हांखे भली कार चवंदा। असांजो लास्ट सेगमेंट जेको कवाली सेगमेंट हूंदो आहे असांजो, ऐं उन खां पहिरीं असां किचन जी तरफ़ हलंदासीं। रेसिपी ऑलमोस्ट डन, डिश आउट्स भी हो गई, सब तैयार हैं, हमने निकाल दिया है, आप देख सकते हैं। हमारा चार गोश्त भी तैयार है, हमारी सैलेड भी तैयार है, और जी हमारा शरबत भी तैयार है। बिल्कुल, मैं यहाँ से तो स्क्रीन से ही देख सकता हूँ, यहाँ से मुझे वो स्क्रीन मैंने देखा था। हाँ, माशाल्लाह चले ज़बरदस्त। तो थैंक यू। ये रेसिपी तव्हां घर में भी ट्राई करे सघो था, ऐं तमामु बहितरीनु रेसिपीज़ आहिनि। ऐं अॼु तव्हांखे डिटेल में मानी किचन्स जी वेबसाइट बि ॿुधाए छॾियूं, ईमेल एड्रेस बि ॿुधाए छॾियूं, टेलीफोन नंबर बि ॿुधाए छॾियूं। तो अगरि तव्हांखे बि मानीस किचन जूं जेतिरा बि हिननि जा फ्लेवर्ड चटनियूं आहिनि, अगरि तव्हांखे खपनि त तव्हां हिननि खे ऑनलाइन घुराए सघो था हिननि खे। सो अभी आप भले, अगर डिश आउट हो गई हैं आपकी सारी रेसिपीज, तो आप भी कवाली में ज्वाइन कर सकते हैं। हींअर असां सां गॾु मंसूर नियाज़ी ऐं शाह मोहम्मद नियाज़ी कवाल ब्रदर्स असां सां गॾु आहिनि। माशाल्लाह सां तमामु ईअं चइजे त क्यूट माशाल्लाह, वही मां ॾिसां थी त नंढड़ा आहिनि, ॿार आहिनि, ऐं माशाल्लाह ऐं इन्हनि जी आवाज़ में वरी इन्हनि जी वॾी हिकिड़ी ताक़त हूंदी आहे। छो ही तारीफ़ ही असांजे महबूब जी कंदा आहिनि, जेको सॼी कुल जहान जो महबूब आहे उनजी तारीफ़ कंदा आहिनि। सो हिननि वटि हूअं ई हिकिड़ी कुदरती ताक़त अची वेंदी आहे माशाल्लाह सां। त मंसूर नियाज़ी साहब, शाह मोहम्मद नियाज़ी साहब, हम आपको सिंधी में चवंदा आहिनि त भली कार था चऊं तव्हांखे। सो क्या सुनाएंगे अभी आप हमें? सबसे पहले आपके सामने कॉल पेश करेंगे जो कि हदीस मुबारका भी है, मौक़म तो वाला फाज़ल अली मौला, सुभान अल्लाह, जिसका मैं मौला उसका अली मौला। आपके सामने पहले वो पेश करेंगे जी। दर जन्नत बखत साज़ो जली नबिश्त दर जन्नत बखत साज़ो जली शफीरा मोहम्मद अरबी अली अली इमाम मनस्तो मनम गुलाम अली हजार जान गिरामी फिदा बना
ये अली को दी, हाँ मुश्किल खुशाइयों की सनत ये अली को दी। तलवार दी खुदा ने तो बेटी नबी ने दी, तलवार दी खुदा ने तो बेटी नबी ने दी। बेटे हसन हुसैन से अली जनाब है, बेटे हसन हुसैन से अली जनाब है। आसमान नूर के दो आफताब है, आसमान नूर के दो आफताब है। दोनों इमाम खल्क के हाजत रवा हुए, दोनों इमाम खल्क के हाजत रवा हुए। मुश्किल कुशा के बेटे भी मुश्किल कुशा हुए। मौला अली मौला मौला अली मौला मौला अली मौला मौला अली मौला मौला अली। अच्छा जी, सुनने की बात है, थोड़ी आपको तवज्जो चाहूंगा इस पे। अली के नाम से, अली के नाम से दिल को सुकून मिलता है, अली के नाम से दिल को सुकून मिलता है। अली के दर से तो हक्का का नूर मिलता है, अली के दर से तो हक्का का नूर मिलता है। नासे अली का जिक्र करने लगा हूँ अंबर, नासे अली का जिक्र करने लगा हूँ अंबर। तुझसे अली को मोहब्बत से खून मिलता है। अली मौला मौला अली मौला मौला अली मौला मौला। तो खुसरो मज़हबो ईमानी खुदरा, माशाल्लाह माशाल्लाह। मंसूर न्याज़ी शतां चयो पियो त नंढड़ा ॿार माशाल्लाह। छा उन्हनि में इहा सुभान अल्लाह। कुदरती कुदरती है, वाकई वाकई। अच्छा, एक सवाल आपसे पूछेंगे। आप माशाल्लाह सारे भाई हैं आपस में, तो बड़ा भाई कौन है? आप पहले ये बताएं। पीछे जो तबला, जो तबला बजा रहे हैं, माशाल्लाह। और फिर मंसूर, फिर तीसरे नंबर पर आप रज़ा न्याज़ी, शहाब न्याज़ी, ज़ैन माशाल्लाह। और मामू सुल्तान। तो ये घर में ही आप सब लोग, मतलब तो उस्ताद कौन है आपके? उनका क्या नाम है? अच्छा माशाल्लाह माशाल्लाह। वो हमारे प्रोग्राम में आ चुके हैं। हाँ बिल्कुल। और मैं, मुझे जब तक याद आ रहा है कि आप भी आए थे, लेकिन आप छोटे थे तब। हाँ, अभी आप माशाल्लाह से, अभी आपने अलग कंपनी बना ली है माशाल्लाह। तो अभी क्या सुना रहे हैं आप हमें? नाशरीफ पेश कर रहे हैं आपके सामने, जो हमारी खुद की बहुत मशहूर नाशरीफ है, वो आपके सामने पेश करें माशाल्लाह। हर वक्त दुआएं करता हूँ, ना जीता हूँ ना मरता हूँ। हर वक्त दुआएं करता हूँ, न जीता हूँ न मरता हूँ। बस रो रो कर ये कहता हूँ क्या, मेरा दिल तड़प रहा है, मेरा दिल तड़प रहा है, मेरा दिल रहा है सीना
चाहता है यही, दिल तो चाहता है यही, उड़ के आ जाऊं अभी, मेरा दिल तड़प रहा है, मेरा दिल रहा है सीना। और दीदारे मुस्तफा को आंखें तरस रही हैं, दीदारे मुस्तफा को आंखें तरस रही हैं। वो दुश्वार हो गया है, वो दुश्वार हो गया है, दुश्वार हो गया है, उनके बगैर जीना जीना। मेरा दिल तड़प रहा है, मेरा दिल रहा है सीना, मेरा दिल तड़प रहा है, मेरा दिल रहा है सीना। और ये नाज शरीफ इसके हर अशार माशाल्लाह से बहुत खूबसूरत है, आप लोगों की थोड़ी तवज्जो चाहूँगा। तस्वीरें मुस्तफा जो नजर आ रही है दिल में, तस्वीरें मुस्तफा जो नजर आ रही है दिल में। और मैं ये सोचता हूँ रह गए, मैं ये सोचता हूँ रह गए, मेरा दिल है या मदीना मदीना। मेरा दिल तड़प रहा है, मेरा दिल रहा है सीना। मेरे डूबने पे बाकी ना कोई कसर रही थी, मेरे डूबने पे बाकी ना कोई कसर रही थी। कहाँ है मदद मोहम्मद, कहाँ है मदद मोहम्मद, कहाँ है मदद हो या मोहम्मद, कहाँ है मदद हो या मोहम्मद, कहाँ है मदद या मोहम्मद, कहाँ है मदद मोहम्मद। ओ उभर गया सफीना सकीना, मेरा दिल तड़प रहा है, मेरा दिल रहा है सीना। और इकबाल नाज़वा की बसे पे इल्तिजा है, इकबाल नाज़वा की बसे पे इल्तिजा है। और रहे ज़िंदगी सलामत, रहे ज़िंदगी सलामत, और मैं भी देख लूं मदीना मदीना। मेरा दिल तड़प रहा है, मेरा दिल रहा है सीना, तड़प रहा है मदीने रहा है सीना, मेरे आका हो माशाल्लाह माशाल्लाह। वो कहते हैं ना कि भाई जीते रहो बच्चों, माशाल्लाह आज दिल खुश कर दिया। अच्छा मूंखे वरी डबल खुशी इन करे थे पई जो हिननि सभिनि खे मूं नंढड़ो बि ॾिठो, अॼु ही माशाल्लाह असां पंहिंजो ग्रुप ठाहे ऐं माशाल्लाह खूबसूरत। और मेरी दुआएं हैं कि अल्लाह पाक आपको आपके वालिद साहब की तरह पूरी दुनिया में आप भी अपना भी नाम रोशन करें। अच्छा लास्ट पे आप अभी क्या सुनाएंगे हमें? एक नाज शरीफ है, वो भी हमारी है अपनी। अच्छा बिल्कुल बिल्कुल। सो दोस्तों अॼु जी ट्रांसमिशन तव्हांखे कीअं लॻी इन हवाले सां असांखे ॿुधाइजो, ऐं रेसिपीज़ भी ट्राई कजो जेके अॼु असांजूं रेसिपीज़ हुयूं, ज़रूर घर में ट्राई कजो। ये एक नाज शरीफ है जी जी वो आपके सामने पेश कर रहे हैं, हज़रत मौलाना जामी रहमतुल्लाह अलैह की लिखी हुई, माशाल्लाह। और माशाल्लाह इस टाइम बहुत चलती है वो,
बहुत सुनी जा रही है माशाल्लाह। आपके सामने पेश है। बिल्कुल, तो मैं बस लास्ट का एक्स्ट्रा दे दूं, जो हमें देख रहे हैं शाम से, तो उनको मैं बोल दूं कि कल फिर मिलूंगा आपसे ना। मूंखे हिकिड़ी रिक्वेस्ट जी जी आप प्लीज, अगर तव्हां इजाज़त ॾियो मां ख़ुदाफ़िज़ करे मां होॾां थी विया छो मां वेही नथी सघां हेठि। ठीक है प्लीज प्लीज, मूंखे ख़बर आहे तव्हां होॾां छो था थी वियो, सो मां वेही नथी सघां हेठि सफ़ा बि। इंशाल्लाह दोस्तों, वरी ज़िंदगी रही त वरी सुभाणे मुलाक़ात कंदासीं। पंहिंजो खोड़ सारो ख्याल रखिजो, दुआउनि में यादि रखिजो। ख़ुदा हाफ़िज़। अल्लाह हाफ़िज़। जी नसीमा जानी बे बदहा गुज़रे 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 अहवाल मोहम्मद तेरा खबर से अहवाल मोहम्मद तेरा खबर तुई सुल्तान आलम या मोहम्मद तुई सुल्तान आलम या मोहम्मद तुई सुल्तान हो तुई सुल्तान आलम या मोहम्मद फिरुए लुत्फ सोए बन नजर फिरुए लुत्फ सोए फिरुए लुत्फ सोए बन नजर बेपरी जान मुश्ताक कम करा जा बेपरी जान मुश्ताक कम करा जा हिदाए रोज़ाए खैरुल बशर फिदाए रोज़ाए खैरुल बशर फिदाए रोज़ाए खैरुल बशर हज़रत मौलाना जामी रहमतुल्लाह अलैह में फरमाते हैं, नमाज़ फरमाइए। मुशर्रफ करे चिशुद जामी लुत्फ मुशर्रफ करे चिशुद जामी लुत्फ मुशर्रफ करे चिशुद जामी लुत्फ या रसूल मेरे आका कमरे वाले मदीने वाले